खडंजी कोयल भारत ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया जी मशहूर गुलकारा ऐं राग जी देवी लता मंगेशकर 92 वरनि जी ॼमार में देहांत करे वई। लता मंगेशकर बीमारी सबब 1 महीने खां मुंबई जी ब्रीच कैंडी अस्पताल में दाख़िल हुई। खेसि 28 जनवरी ते वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो, जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो आहे। लता मंगेशकर जी ज़िंदगी ऐं फनी कैरियर बाबति पेश आहे आसिफ लाशारी जी हीअ रिपोर्ट। नंढे खंड जी कोयल भारत ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया जी मशहूर गुलकारा ऐं राग जी देवी लता मंगेशकर 92 वरनि जी ॼमार में देहांत करे वई आहे। लता मंगेशकर बीमारी सबब 1 महीने खां मुंबई जी ब्रीच कैंडी अस्पताल में दाख़िल हुई। खेसि 28 जनवरी ते वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो हो। लता मंगेशकर कुछ ॾींहं अॻु कोरोना वायरस खे शिकस्त ॾिनी हुई, पर नमूनिया सबब संदसि तबियत में बहितरी न आई। बीमारी सां झेड़ींदे अॼु सुबुह जो 8:12 ते संदसि साह जो सॻो टुटी पियो। लता मंगेशकर 1929 ईस्वी में भारतीय शहर इंदौर में जन्म वरितो। संदसि वालिद पंडित दीनानाथ क्लासिकल रागी हो ऐं मक़ामी थिएटर में अदाकारी बि कंदो हो। हू पंहिंजे शहर में मास्टर दीना जे नाले सां मशहूर हो। लता मंगेशकर 5 वरनि जी ॼमार में ॻाइण जी शुरूआत कई ऐं उन राग जी शुरूआती ॼाण पंहिंजे वालिद साहब खां हासिल कई ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे कामयाबियुनि जी बुलंदियुनि ते पहुची वई। मुझे ऐसा लगा कि ये कुछ ठीक नहीं गा रहा है, इसलिए मैं अंदर गई और मैंने कहा ये ऐसा नहीं ऐसा है, गा के मैंने बताया। तो पीछे से मेरे पिताजी आ गए और उन्होंने सुन के उन्होंने मेरी मदर को बुला के कहा कि देखो हमारे घर में तो एक अच्छा गवैया है, हमने कभी ध्यान ही नहीं दिया। तो मुझे दूसरे दिन उन्होंने उठाया और सुबह 6 बजे कहा कि तानपुरा लो और गाने के लिए बैठो। 1948 ईस्वी में फिल्म मजबूर जे गीत दिल मेरा तोड़ा कहीं का न छोड़ा शोहरत जी बुलंदियुनि ते पहुचाए छॾियो। मेरा तोड़ा कहीं का न छोड़ा तेरे प्यार में, तेरे प्यार लता मंगेशकर सिंधी में केतिरा ई गीत गाया, जिन में मुंहिंजा सुपरी तोखा विछड़ी दिल मुंहिंजी छा करे रोई रोई आंग भरे शामिल आहे।